क़ब्रिस्तान में मूंखां थोरो देरि पहिरियां असांजे वगण टाउन जो TMO रमीज़ राजा खुहावड़ जेको मूं ख़बरूं हलायूं उन ख़बरुनि ते हू बरहम थी कावड़जी हिन क़ब्रिस्तान जो विज़िट कयईं ऐं हिते अचे बीह मथाईअ जे पासे ॾांहुं बीह करे उन तस्वीरूं रखी मुंहिंजे ख़बरुनि खे चैलेंज कयो ऐं हींअर आउं उन खां पोइ हिन क़ब्रिस्तान में मौजूदु आहियां। अवां मुंहिंजे बैकग्राउंड ते ॾिसी सघो था जेके क़बरूं आहिनि उहे बिल्कुलु बरसाति जे पाणीअ में ॿुॾी वियूं आहिनि ऐं कई क़बरूं जेके आहिनि उहे मिसमार बि थी वियूं आहिनि। ऐं इन खां अलावा जेको अंदरूं हुन वारो पासो आहे हेठाईअ जो जेको पासो आहे उन पासे में बिल्कुलु हीअ असांजे मुस्लमान भाइरनि जूं क़बरूं आहिनि। हीअ क़बरूं पाणी बरसाति जे पाणीअ में ॿुॾल आहिनि ऐं हिन जी निशानदगी इंतिज़ामिया खे कराइण जे लाइ कोशिशि कई त जेको असांजो शहर जो जेको TMO साहिबु आहे उन TMO साहिबु मूंखे चैलेंज कयो। अमांखे ही वगण शहर जो क़दीमी क़ब्रिस्तान आहे, हिते पाणी मौजूदु आहे, हुन ग़लति बयानी कई आहे ऐं मां DC कंबर शहदाद कोर्ट खे अपील थो कयां त अमां नोटिस वठो, हिन TMO खे पंहिंजे दफ़्तर में घुरायो,